कंहिं दोस्त सवाल कयो आहे त साईं औरत जो जानवर ज़बा करण जो शरई हुकुम छा आहे, यानी शरई हुकुम छा आहे, छा औरत जानवर ज़बा करे सघे थी या न। उन जो जवाबु, मुसलमान औरत अगरि ज़बा करणु ॼाणे थी त ज़बा करे सघे थी ऐं उन जो ज़बा कयल जानवर हलाल आहे ऐं उन जो खाइण बि जाइज़ आहे। बाक़ी गैर मुहर्रम मर्द जी मौजूदगीअ में जानवर कोरण सां बेपर्दगीअ जो गुनाह थींदो ऐं घणो करे गैर मुहर्रम मर्द ज़बा वक़्तु मौजूदु हूंदा आहिनि इल्ला कलीला। इन ई मसइले जो दलील शरह कंजुद दक़ाइक़ में मौजूदु आहे, शरह तनवीरुल अब्सार में मौजूदु आहे। त मसइलो इहो आहे त कंहिं सवाल कयो त साईं छा औरत जानवर ज़बा करे सघे थी। जेकॾहिं उहा औरत मुसलमान आहे ऐं ॼाणी सघे थी, जानवर ज़बा करणु ॼाणे थी त शरई हुकुम आहे ज़बा करे सघे थी बिल्कुलु। ऐं उहा औरत उन ई औरत जो ज़बा कयल जानवर हलाल आहे, यानी खाइणु जाइज़ आहे बिल्कुलु। ऐं उहा औरत जेकॾहिं गैर मुहर्रम मर्द जे अॻियां मौजूदगी में कुए थी त उहो उन बेपर्दगी वारो गुनाह न थींदो, जो शरई हुकुम आहे त औरत गैर मुहर्रम मर्द जे साम्हूं न अचे, जेकॾहिं अचे थी त उन ते गुनाह थिए थो। बाक़ी गैर मुहर्रम मर्द न आहिनि, पंहिंजे घर में किथे ज़बा करे थी जानवर, त इहो बिल्कुलु जाइज़ आहे। उन औरत जो ज़बा कयल जानवर जो गोश्त खाई सघे थो, बिल्कुलु शरीयत इजाज़त ॾिए थी, जंहिंजो दलील तव्हांखे ॿिनि किताबनि जा मूं हवाला ॾिना। शरह कंजुद दक़ाइक़ में इन ॻाल्हि जो दलील आहे, शरह तनवीरुल अब्सार में इन ॻाल्हि जो दलील आहे। त अल्लाह पाक खां दुआ आहे शन दीनी मसला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।